नाज़िर, नवाबशाह वेझो काज़ी अहमद रोड ते सियाल लाड़े वटि कार ऐं ट्रक में टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में कराची वासे 2 सगा भाइर फ़ौत थी विया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मंज़ूर बुघियो। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि? जी, नवाबशाह वेझो काज़ी अहमद रोड ते सियाल स्टाफ वटि जेको आहे अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। कार ऐं जेको ट्रक में टक्कर थियो आहे, इन जे नतीजे में जेके कार में सुवार हुया 2 सगा भाइर मोहम्मद राहिल ऐं मोहम्मद सुहेल कुरैशी जेके आहिनि उहे मौक़े ते फ़ौत थी विया, जॾहिं त 4 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी हुया। हिन वक़्तु फ़ौती जेके आहिनि ज़ख़्मी नवाबशाह जी PMC अस्पताल में आहिनि ऐं जेके फ़ौती ऐं ज़ख़्मी आहिनि उन्हनि जो तालुक़ु जेको कराची सां आहे। ऐं ही जेके हिते आयल हुया नवाबशाह ऐं काज़ी अहमद जेके माल पीढ़ियूं लॻनि पियूं, जेके क़ुर्बानी जा जानवर आहिनि उन्हनि जी ख़रीदारी जे लाइ आयल हुया। हिन वक़्तु हिननि जा वारस जेके आहिनि उहे पहुता आहिनि नवाबशाह जी PMC अस्पताल ऐं लाश हुननि जे हवाले कया वेंदा। जी मंज़ूर, अवां जी महिरबानी।